सुन मुनि कथा पुनीत पुरानी, जो गिरिजा प्रति शंभु बखानी, जो गिरिजा प्रति शंभु बखानी, विश्व विदित एक देसु, विश्व विदित एक देसु, सत्य के तू तह बसए नरेशु, सत्य के तू तह बसए नरेशु, सुन मुनि कथा पुनीत पुरानी, जो गिरिजा प्रति शंभु बखानी, जो गिरिजा प्रति शंभु बखानी। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। हिकु दफ़ो वरी गॾु थिया आहियूं हिन सत्संग में, श्री रामचरितमानस जे सत्संग में, सिंधी ॿोलीअ में। भगवान शिव माता पार्वतीअ खे ॿुधाए रहियो आहे, याज्ञवल्क भरद्वाज खे ॿुधाए रहियो आहे हीअ कथा। राम जन्म के हेतु अनेका, पार्वतीअ जो प्रश्न आहे कि परमात्मा अवतार छो वठंदो आहे ऐं उन में बि राम जे रूप में अवतार छो वरितो परमात्मा। त भगवान शिव चयईंसि अलॻि अलॻि कल्प में अलॻि अलॻि कारण थियो। त 4 कारण असां ॿुधासीं। याज्ञवल्क ऋषि भरद्वाज खे 5 कारण ॿुधाएसि थो कि शिव जेको पार्वतीअ खे ॿुधायो, उते ही चौपायूं आयूं आहिनि। सुन मुनि, वो मुनि भरद्वाज, सुन मुनि कथा पुनीत पुरानी। ये जेका कथा ईंदी हींअर 5 कारण, इहा ॾाढी पुराणी कथा आहे ऐं प्रसिद्ध कान्हे, पर प्रमाणिक आहे, छो त भगवान शिव पार्वतीअ खे ॿुधाई हुई। जो गिरिजा प्रति शंभु बखानी, उहा कथा अचे थी
प्रताप भानु राजा जी, जंहिंजो संबंध भगवान राम सां आहे। तव्हांजी बि शायदि न ॿुधल हूंदी, सिर्फ़ हिते ई ॿुधल हूंदी, कॾहिं ॿुधी बि हूंदव त हिते ई ॿुधी हूंदव। विश्व विदित एक कैकई देसु, हिकिड़ो कैकई देश आहे, कैकई राज। ॿियो साईं, हरिओम। विश्व विदित, उहो जेको सॼे विश्व में प्रसिद्ध हिकिड़ो देश हो कैकई। हाणे त कोन्हे विश्व प्रसिद्ध, इहा बि हिकु उहा आहे समय समय जी ॻाल्हि आहे। के शहर अहिड़ा थी विया आहिनि जेके पंहिंजे समय में ॾाढा फेमस हुआ, हाणे उहे खंडहर थी चुका। हाणे वरी जिन शहरनि जो नालो आहे, माण्हू घुमण पसंदि कंदा आहिनि। कंहिं ज़माने में उते खंडहर हूंदो हो, रेगिस्तान हूंदो हो। दुबई, अरब, पहिरीं रेगिस्तान हुआ इहे, पर समय समय जी ॻाल्हि आहे त कंहिं समय में हिकु विश्व विख्यात देश हो कैकई। पोइ अॻिते हली कैकई बि उन ई देश जी हुई। उन देश जो राजा हो सत्यकेतु। वो ॾाढो धर्मात्मा राजा हो, धर्म धुरंदर, नीति निधाना, नीतिअ ते हलण वारो, धर्म ते हलण वारो, प्रजा जो पालन पोषण करण वारो, तेज प्रताप शील बलवाना। वो बलवान भी हो, शीलवान भी हो, ऐं उन जो प्रताप भी हो। उनखे 2 ॿार, 2 पुट हुआ। तंहिं के भय जुगल सुत बीरा, उहे बि वीर, 2 पुट। सब गुण धाम महारन धीरा, सब गुण सां भरियल उहे 2 पुट उन राजा जा, वीर बि। जेको वॾो पुट हो उन जो नालो प्रताप भानु, या किथे भानु प्रताप भी आहे। नंढो जेको पुट हो सो अरिमर्दन, अरि माना दुश्मन, दुश्मन खे भी नाश करण वारो अरिमर्दन। 2 बलशाली हुआ, ऐं ॿिन्हिनि में प्रेम ॾाढो हो। भावरनि में, ॿिन्हिनि भावरनि में प्रेम। पोइ राजा सत्यकेतुअ वॾे पुट प्रताप भानुअ खे राजपाठ ॾेई करे पाण झंगल ॾे हलियो वियो, ऐं प्रताप भानु राजा थियो। राजा थियो, गद्दीअ ते वेठो, त हिन धर्म अनुसार ई शासन कयो। जब प्रताप रवि भयो, निरप फिरी दुहाई देश, प्रजा पालक अति वेद विधि, कतहु नहीं अघलेस, कतहु नहीं अघलेस। किथे भी पाप जो भी लेश मात्र न हो। अहिड़ो राजा प्रताप भानु। उन जो हिकिड़ो मंत्री हो, उहो ॾाढो चतुर मंत्री, बुद्धिमान मंत्री हो। उन जो नालो धर्म रुचि। ॿुधंदा वञिजो सभु नाला। निरपहितकारक सचिव सयाना, नाम धर्म रुचि शुक्र समाना। शुक्राचार्य जे समान वो नीति परख हो। माना राजा प्रताप भानु पाण बलशाली, बलवान, धर्मज्ञ, उन जो भाउ जो भी साथ उनखे, ऐं सलाहकार ॾाढो सुठो, मंत्री, धर्म रुचि, ऐं पिता जो भी नालो उहो भी कमु ईंदो आहे। ये सभु ॻाल्हियूं उनखे मिली करे अॻिते ई वधाइनि पयूं, उनजी तरक़ी पई थींदी वञे। चाइनीन दिशाउनि में हुन जो राज फैलजंदो वञे।
किथे किथे लड़ाई करणी पई राजा खे, त लड़ाई करे बि हूअ जीते ई पियो वञे ऐं ॿियनि राजाउनि खे पंहिंजे अधीन कंदो पियो वञे। पोइ राजाउनि खां टैक्स वठी करे ऐं उन्हनि खे छॾे पियो ॾे। विजय हेतु कटकई बनाई, सुदिन साध निरप चलेऊ बजाई। जह तह परी अनेक लड़ाई, जीते सकल भूप बरी आई। सॼे सतनि दीपनि ते हिन जो राज थियो, राजा प्रताप भानुअ जो। पर अकेलो त ॾिसंदो कोन सॼो संसार, त उते नियुक्त करे छॾियईं उहे ई राजा। उन्हनि राजाउनि ॾाढनि संधि करे छॾी कि असां कि भाई राजा उहो ई रहंदो, पर शासन उन राजा जो रहंदो, पर अधीन हूंदो प्रताप भानुअ जे। इहा संधि थी वई। त सॼे सतनि दीपनि ते उन जो राज। अहिड़ो प्रताप भानु राजा चक्रवर्ती राजा हो, हिकु मात्र। हुन जे राज में धर्म अर्थ काम मोक्ष हुआ। राजा वटि चारई पदार्थ हुआ, धर्म अर्थ काम मोक्ष। धर्म ते बि हलंदो हो, धन जी बि कमी कान हुई ऐं कामनाऊं बि हुन जे मुठीअ में हुयूं, जेका इच्छा चाहे पूरी थी वञे। ऐं मोक्ष जा बि कम करे रहियो हो। कहिड़ा कम? हू पंहिंजी प्रजा जो पालन कंदो हो, प्रजा जो दुख दूर कंदो हो, न्याय कंदो हो, प्रजा जे लाइ सुविधाऊं ॾींदो हो। सब दुख बरजित प्रजा सुखारी, धर्मशील सुंदर नर नारी। त हुन जे राज में सुंदर माण्हू रहंदा हुआ, जेको धर्म रुचि उन जो मंत्री हो राजा जो, उन जो भगवान सां प्रेम हो, उहो भगत हो। त वो राजा खे सदाई सुंदर सुंदर सलाहूं ॾींदो हो कि तव्हां प्रजा जो पालन कयो, ही यज्ञ कयो, हू यज्ञ कयो, ही कयो, दान कयो, पुण्य कयो। त हुन राजा सभु कंदो हो। दिन प्रति दे विविध विधि दाना, सुनई शास्त्र वर वेद पुराना। शास्त्रनि जूं कथाऊं बि ॿुधंदो हो, श्रवण कंदो हो। पर हुन राजा जो अंत ख़राब थियो, इहो असां ॿुधंदासीं। हींअर एॾो सुठो सुठो ॿुधूं पिया था, राजा में सभु गुण मौजूद, त अहिड़ो छा थी वियो? नाना बापी कूप तड़ागा, सुमन बाटिका सुंदर बागा। हुन जनता खे सुख ॾियण जे लाइ अनेक तालाब खूह खोटाराया, सुंदर गार्डन ठाराया। सुमन बाटिका सुंदर बागा, विप्र भवन सुर भवन सुहाए। सब तीर्थन विचित्र बनाए। जेके तीर्थ हुआ उन्हनि खे अञा सुंदर बणाए छॾियो ऐं मंदर ठाहे छॾिया। पोइ वरी हुन यज्ञ कया। राजा जेके जेके यज्ञ चया विया आहिनि उहे सभु हुन राजा यज्ञ कराया। अनेक यज्ञ, हज़ारनि में हुन यज्ञ कराया। जह लग कहे पुराण श्रुति, एक एक सब जाग। बार सहस्त्र सहस्त्र नृप किए, सहित अनुराग सहित अनुराग। हृदय न कछ फल अनुसंधाना, भूप विवेकी परम सुजाना। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। करे
जे धर्म करम मन बानी, वासुदेव अर्पित नृप ज्ञानी राम। सिया राम जय जय राम। वॾी ॻाल्हि उन राजा खे का इच्छा ई कोन हुई, जंहिंजो जिक्र पाण कंदा आहियूं कि बिना फल कामना जे धर्म कर्म कयो। राजा धर्म कर्म कंदो हो पर का इच्छा ई न। हृदय न कछ फल अनुसंधाना, कि मूंखे कोई फल मिले, इहा बि उनखे कामना न। छो त इहो बि उन सत्संग मां ई ॿुधो हो। भूप विवेकी परम सुजाना, उहो राजा विवेकी हो, परम सुजान। कर जे धर्म कर्म मन बानी, जेके बि कर्म धर्म कंदो हो मन सां कंदो हो ऐं वरी भगवान खे अर्पण करे छॾींदो हो। वासुदेव अर्पित नृप ज्ञानी। एतिरो त सुठो सुठो ॿुधोसीं पाण। केवल एतिरी अगरि कथा हुजे त कथा पुनीत हुजे ई न हा। सुठी सुठी का फिल्म हुजे त छा उहा सफल वेंदी आहे छा? जेतिरो ॿुधोसीं, अगरि का फिल्म इन एतिरी हुजे त उहा सक्सेस कोन वेंदी। कुछ त ट्विस्ट हुजणु खपे, त उहो हाणे मोड़ अचे थो। राजा हिकु दफ़े शिकार खेॾण वियो, पंहिंजे साथियुनि सां गॾु, मंत्रियुनि सां गॾु। चढ़ बर बाज बार एक राजा, मिर्ग्या कर सब साज समाजा। विंध्याचल पर्वत ॾाढो वॾो आहे, विस्तारित आहे, ऐं उतां जो झंगल बि ॾाढा गहरा आहिनि। राजा उन घाटे झंगल में पहुची वियो पंहिंजे साथियुनि सां गॾु। विंध्याचल गंभीर बन गयऊं, मुर्ग पुनीत बहु मारत भयो। राजा अनेक शिकार कया, हिरण मारिया। अनेक शिकार करण खां पोइ बि बीठो कोन राजा। हाणे राजा जे अंदर जा जेके विकार आहिनि से प्रगट था थियनि। माण्हू केॾा बि धर्म कर्म करे, पर किथे न किथे अंदर जेका आहे उहा लिकल हूंदी आहे, विकार। दॿियल खां त प्रगट सुठो। हिन राजा जो हिते लोभ नज़र थो अचे। जॾहिं हेॾा हिन हिरण मारे छॾिया त वापसि हली अचे हा न। जीअं जीअं शिकार थींदा वञनि, ही अॻिते वधंदो वञे, अॻिते ख़ुशीअ में अॻिते पियो वधे कि अञा हिकु शिकार कयां, अञा कयां। इते लोभ नज़र अचे थो। मोरारी बापू चवंदो आहे कि काम एतिरो ख़राब कान्हे जेतिरो क्रोध ख़राब आहे। काम, छो त हुनजो त हिकु थोड़ी देर जो क्षणिक आवेग हूंदो आहे काम जो। क्रोध जो थोड़ो वधीक टाइम रहंदो आहे। के त जीवन भर क्रोध में ई भरियल हूंदा आहिनि, केवल मौक़ो मिलंदे ई शुरू थी वेंदा आहिनि। तैयार वेठा ई हूंदा आहिनि कि बस मौक़ो मिले ऐं शुरू थी वेंदा आहिनि। पर क्रोध खां बि वधीक लोभ ख़राब आहे। लोभ जीवन भर रहंदो आहे, क्रोध जीवन भर न हूंदो आहे। कोई करे बि न सघंदो सॼो ॾींहुं क्रोध, पर लोभ जीवन भर माण्हू लोभ में ई हली वेंदो आहे। उहो उन खां ख़राब आहे। काम ऐं क्रोध खां वधीक ख़राब आहे लोभ। अॼु राजा प्रताप भानुअ खे लोभ थियो आहे, प्रगट थियो आहे। हिकिड़ो सुअर नज़र आयसि, झंगली सुअर, भयंकर। राजा चई मां इनखे मारींदमि।
मुंहिंजे बि हुनजी पराक्रम जी अॼु परीक्षा आहे। सूअर खे घटि न समझिजो। उहो कंहिं गाॾीअ सां बि टकराए कार सां त कार चुबी थी वेंदी, टेड़ी थी वेंदी, हुनखे कुझु ई कोन थींदो। ऐं झंगली सूअर जंहिंजे ॾाठियूं ईअं निकितल हुयूं मुड़ियल, जो तुलसीदास लिखे थो ॼण राहु मुख में चंद्रमा दबाए करे भॼे पियो थो। राजा हुनजे पुठियां। कोल कराल दसन छबि गाए, तन विशाल पीवर अधिकाए। राम सिया राम जय जय राम। सिया राम जय जय राम। नील महीधर शिखर सम देख विशाल बराह, छपर चले है सुट नृप, आंक न होए निबाहु, आंक न होए निबाहु। वो वॾो ॾाढो वॾो हुन जो शरीर सूअर जो। राजा चएसि तो अॼु तूं मुंहिंजे हथां बचंदे कोन, अॼु तूं मुंहिंजो शिकार आहीं। हाणे सूअर भॼण लॻो। राजा घोड़े ते वेठल हो। राजा पंहिंजो घोड़ो डुकायो उन सूअर जे पुठियां। पर जीअं ई राजा तीर हलाए त सूअर मुड़ी वञे, गुम थी वञे। वरी थोड़ी देर खां पोइ वरी नज़र अचे। उहो सूकर राजा खे चकमो बि ॾे पियो ऐं पंहिंजे पुठियां डुकाए बि पियो। इहो हिकु मायावी राक्षस हो, काल केतु। इन चक्कर में राजा पंहिंजे साथियुनि खां विछड़ी वियो। मंत्री पुठियां रहिजी विया, छो त लोभ जेको आहे सो पंहिंजे मिटनि माइटनि दोस्तनि यारनि पंहिंजनि खां दूर वठी वेंदो आहे। ऐं ॿियो काल केतुअ जो अर्थ आहे, काल माना समय, केतु माना ध्वजा पताका, समय पताका। समय पताका जो अर्थ आहे कि हर कंहिंजो समय थींदो आहे, हर कंहिंजो झंडो झूलंदो आहे, हर कंहिंजो हिकु ऊंचाई हूंदी आहे। त ॾाढा माण्हू छा कंदा आहिनि, जंहिंजो समय हली रहियो आहे उन जी खुशामद कंदा आहिनि। जंहिंजी जीत आहे, जंहिंजी सत्ता आहे, उन जी चमचागिरी। उन्हनि माण्हुनि खे चइबो आहे समय काल केतु। समय जंहिंजी ध्वजा आहे, अॼु हिक जी तारीफ़ कंदा, सुभाणे ॿिए जी तारीफ़ कंदा, जंहिंजो हली रहियो आहे बस। त जेके माण्हू, ऐं पुटु कंहिंजो आहे सत्य केतुअ जो, सत्य केतुअ जो पुटु काल केतुअ जे पुठियां पियो थो भॼे। असां सभु सत्य जी संतान आहियूं, परमात्मा जी संतान आहियूं, पर लोभ जे वस असां कंहिंजे पुठियां भॼंदा आहियूं। आजकल ये चल रहा है, इन जे पुठियां भॼंदा आहियूं। आजकल ये बहुत चल रहा है ना, तो मैं वही हूं बस। अरे भाई तू पहले जलेबी थी, नहीं वो मैंने छोड़ दिया, अब मैं वो हूं, अमृत वेला वाली हूं, बस ये फाइनल लास्ट। इहो हली रहियो आहे। अरे तू अमृत जी संतान, परमात्मा जी संतान थी करे काल केतुअ जे पुठियां थी भॼी, छाजे करे? लोभ जे वस। त तू पंहिंजो पतन पाण थी करी। अॼु राजा उन सूकर जे पुठियां भॼंदो वियो। राजा तीर हलाईंदो वञे, पर हू मायावी राक्षस हो, हिकु बि तीर उनखे न लॻे। तक तक तीर महीस चलावा, कर छल सूअर शरीर बचावा। वो सूकर पंहिंजो शरीर बचाए पियो वठे, ऐं राजा बि लोभ जे वस उन जे पुठियां लॻो रहियो।
ऐं ॾाढो दूर सूकर उनखे वठी वियो राजा खे, ॾाढो परे वञी करे जिते घाटो झंगल हो उते सूअर गुम थी वियो। हाणे राजा खे फासाए करे सूकर गुम थी वियो। उते तुलसीदास लिखे थो, अति अकेल बन विपुल कलेसू। राजा अति अकेलो थी वियो। अति अकेलो, अकेलो शब्द त समझ में अचे थो, ही अति अकेलो छा थींदो आहे? सिर्फ़ अकेलो लिखे आ तब हली वञे हा न। तव्हां ॿुधाए सघो था अकेले में ऐं अति अकेले में छा फर्क़ु आहे? पंहिंजो पाण सां कुझु ॻाल्हाइण सिख, कुझु एक अकेलो वेहण सिख। इन में ई जवाब अथव। भजन ॻाईंदा आहियूं कि कॾहिं अकेलो वेही ॾिस, एकांत में वेही ॾिस, पंहिंजे स्वरूप खां भुलिजी वियो। हा, अकेलो वेहण बि असां अकेला न हूंदा आहियूं। असां अगर अकेला भी वेही रहूं किथे एकांत कमरे में भी, तब असां सां परमात्मा गॾु हूंदो आहे। कोई भीतर आहे साक्षी जेको असां सां गॾु हूंदो आहे। पर राजा अॼु एतिरो अकेलो थी वियो जो परमात्मा भी साथ छॾे ॾिनो। सिधी सही ॻाल्हि आहे, जेको अवसरवादी हूंदो, जेको लोभी हूंदो, उनजो साथ परमात्मा भी छॾे ॾींदो आहे। अति अकेल बन विपुल कलेशू। राजा बिल्कुल अति अकेलो हो ऐं उन झंगल में राजा खे उञ लगी, बुख बि लगी, पर न को सूअर न को कुझु, पंहिंजा मंत्री अकेलो थी वियो। राजा रस्तो भुलिजी वियो। राजा न शिकार मिलियो, न मंत्री मिलिया, अलाए कहिड़े हंधु झंगल में पहुची वियो। हाणे घोड़े खे बि उञ लगी, राजा खे भी। राजा ॻोल्हण लॻो कोई नदी मिली वञे, को तालाब मिली वञे त भिटकंदो रहियो। ॻोल्हींदे ॻोल्हींदे हुनखे हिकु आश्रम नज़र आयो उन झंगल में। हाणे वो आश्रम तो हो, पर वो ऋषि कोन हो। ॿाहिरां ऋषि हो, ॿाहिरां आश्रम हो, पर वास्तव में वो कोई ऋषि विषि कान हो, वो कपट मुनि हो। इहो हो हिकु राजा जेको हिन प्रताप भानुअ सां लड़ाई करण में हाराइजी वियो हो। हाराइजी त वियो हो, पर एॾो अभिमानी हो कि हार मञी कोन वई। प्रताप भानुअ सां हिन संधि कोन कई हुई, कोई समझौतो कोन कयो हो। राजपाट छॾे गुस्से में झंगल में हली वियो हो। अहिड़ा माण्हू थींदा आहिनि कि मां हाराइजी वियो आहियां त हली वञा, हितां निकिरी वञा। त ही उहो हो, पंहिंजो राज छॾे, परिवार छॾे झंगल में रहण लॻो हो। ॾाढ़ी वधी वई हुअसि त उहे कपिड़ा बि उहे पाइण लॻो संतन जा, आश्रम ठाहे छॾियईं। फिरत विपिन आश्रम एक देखा, तह बस निरपति कपट मुनि बेशा। उहो राजा हो, पर मुनीअ जो वेश धारण करे रहंदो हो। जासु देश निरपलीन छॾाई, जंहिंजो देश हिन प्रताप भानुअ पंहिंजे कब्जे में कयो हो। उनखे ॾिसी करे प्रताप भानुअ सुञातो कोन, छो त उञ हुई, प्यास हुई ऐं लोभ त हुई। लोभी माण्हू कॾहिं भी कपट मुनीअ खे कोन पहचाने सघंदो। हुन राजा सुञाणे वरितो जेको ऋषि ठही करे वेठो हो। इहा राजा जी योजना ई हुई प्रताप भानुअ खे फासाइण जी। जेको काल केतु हो राक्षस, वो हिन जो दोस्त हो, कपट मुनीअ जो।
वो काल के तो ई सूअर थी करे राजा खे हेसि ताईं वठी आयो हो ऐं गुम थी वियो हो। हाणे ही ॿई मिलिया पाण में, राजा प्रताप भानु ऐं वो कपट मुनि। राजा त कोन सुञातो। राजा प्रणाम कयो। उन कपट मुनिअ ॾेखारियईंसि हिते पाणी अथई, सरोवर अथई, तू पाणी पी। राजा घोड़े सहित पाणी पीतो ऐं सनान बि कयईं। भूपति तृषित बिलोक तेहि, सरबर दीन देखाए, मज्जन पान समेत है, कीन निरपति हर्षाए, कीन निरपति हर्षाए। राजा के सुठो लॻो। जल पीतई, सनान कयईं त प्रसन्नता थी राजा खे। उनजी सॼी थकावट मिटी वई। पोइ तपस्वी पंहिंजे आश्रम में उनखे विहारियईंसि। सूर्यास्त थियो हो। उन मुनीअ चयईंसि, तपस्वी जेको हो, राजा खे आसन ॾिनई, विहारियईंसि ऐं चयसि तो कि तूं केरु आहीं? तूं सुंदर युवक आहीं ऐं जीवन जी परवाह न करे हेॾे घाटे झंगल में तूं हली आए। तूं ॾाढो प्रतापी आहीं। लॻे तो तूं कोई राजा आहीं। पंहिंजो परिचय ॾे। राजा प्रताप भानु पंहिंजो वास्तविक परिचय नथो ॾे, छो त इहा नीति थींदी आहे राजाउनि जी। पर राजा एतिरो चएसि थो कि मां राजा प्रताप भानुअ जो मंत्री आहियां। मां हुन जो मंत्री आहियां। शिकार करण लाइ हितां निकितोम उतां ऐं हिते भिटकी वियमि, पर मुंहिंजा भाग खुलिया जो तव्हां संतनि जा मूंखे दर्शन थिया। हम कहूं दुर्लभ दरस तुम्हारा, जानत हूं कछु भल हो नहारा। राजा चए थो मूंखे लॻे थो मुंहिंजा भाग खुलिया आहिनि, कुझु भलो थियण वारो आहे। तॾहिं उहो मुनि चएसि तो राजन, हाणे राति थियण वारी अथई, तूं वापसि न वञ, अॼोकी राति हिते ई विश्राम कर। 70 योजन परे तुंहिंजो उहो नगर आहे। राजन न चयईंसि, एतिरो ई चयईंसि कि सुजान ॿुध, तुंहिंजो परे आहे घर, त तूं अॼु हिते ई आराम कर, सुबुह थिए ऐं हली वञजा। हिते तुलसीदास हिकु ॻाल्हि तो लिखे। तुलसीदास चए थो कि अगर कुछ लिखियल आहे न भावी, पिछले जन्मनि जेके पापनि जे करे असां सां हिन जन्म में कुछ बुरो थियणो आहे, असां केॾा बि सुठा हुजऊं, बुरो थियणो आहे त असांखे ओड़ो रस्तो मिलंदो वेंदो आहे, ओॾां वठी वेंदी आहे भावी बलवान आहे, जिते उहा घटना थींदी। त राजा जा के पिछले जन्म जा अहिड़ा कर्म हूंदा जंहिंजे करे हेसि ताईं पहुची वियो आहे। भावी प्रबल आहे, उहा मिटजे नथी। अॼु राजा हिन जे चंगुल में फासण वारो आहे, कपट मुनीअ जे चंगुल में। हेॾो धर्मात्मा राजा, हेॾो सुठो राजा, हेॾा यज्ञ दान पुण्य कयईं, पर भावी वश ई घटनाऊं थींदियूं आहिनि। कंहिंजी शादी किथे थींदी, कंहिं घर में थींदी, कहिड़ो वातावरण मिलंदो, इहो भावी वश आहे। पर असां भगवान जी भक्ति न छॾियूं। उहो भावी मेटे बि सघे थो भगवान, या हिम्मत ॾेई सघे थो परमात्मा कि असां उन परिस्थितीअ में सामंजस्य स्थापित करे वठूं।
जरा समझो इसकी सच्चाई रे, कर्म का लेख मिटे ना रे भाई। कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे ना रे भाई। जरा समझो इसकी सच्चाई रे, कर्म का लेख मिटे ना रे भाई। कर्म का लेख मिटे ना रे भाई। इस दुनिया में भाग्य के आगे चलेना किसी का उपाय। इस दुनिया में भाग्य के आगे चलेना किसी का उपाय। कागज हो तो सब कोई बाँचे, कर्म न बाँचा जाए। चाहे हो राजा चाहे भिखारी, होकर सभी ने यहाँ खाई रे, कर्म का लेख मिटे ना रे भाई। काहे मनवा धीरज खोता, काहे तू नाहक रोए। अपना सोचा कभी नहीं होता, भाग्य करे सो होए। चाहे हो चाहे भिखारी, होकर सभी ने खाई रे, कर्म का लेख मिटे ना रे भाई। कर्म का लेख मिटे ना रे भाई। कर्म का लेख मिटे ना रे भाई। त भावीवश राजा उन कपट मुनीअ ताईं पहुची वियो, जंहिंखे उहो उनखे वॾो संत समझी रहियो हुआ। कपट मुनी चयसि थो अॼु हिते ई रही पओ। हुन चई ठीकु आहे। राजा बि ॾाढो ख़ुशि पियो थिए कि मुंहिंजा भाग खुलिया, अहिड़े संत जा दर्शन थिया आहिनि जेको दुर्लभ आहे। हिन झंगल में अकेलो रहियो पियो आहे। पोइ वरी वो राजा रोटी पाणी खाई उते फलहार करे वेठो आहे। रात जो समय आहे। उन कपट मुनीअ खां पुछेसि तो, साईं मूंखे ॿुधाए सघो था कि तव्हां केरु आहियो? तव्हां हिते छा पिया था कयो? तव्हां मूंखे पंहिंजे बारे में कुझु ॿुधाईंदा? हाणे उहो कपट मुनी राजा हो। उनखे लॻो सही मुंहिंजो पासो कमु करे रहियो आहे। यादि अची वियसि कि कीअं मूंखे न हारायो हुअईं लड़ाईअ में। पर उन कपट मुनीअ धीरज रखी मिठी मिठी ॻाल्हियूं करण शुरू कयूं। कपट बोर बानी मृदल बोलेऊ जुगत समेत। वो जेको कपट मुनी हो न, चाशनीअ में ॿोड़े करे ॻाल्हाइण लॻो पंहिंजी ॻाल्हि। सावधान रहिजो, जेको ज्यादा ई चाशनीअ में ॻाल्हियूं ॿोड़े करे तव्हांजे अॻियां पेश करे, चाशनी में जलेबी ॿोड़ी वेंदी आहे।
त सम्झो वो तव्हांखे जलेबी थो ॾे, उलझल उलझल चाशनीअ में ॿोड़े करे, प्यार से बोलो धन गुरु नानक, इहा अथव चाशनी। ऐं तव्हांखे भेण सां मां सोचींदो आहियां, 52 जीवन विञाए छॾियो गुरु नानक जा महिम गुण ॻाए ॻाए करे, माण्हुनि खे उहो वणियो ई कान। हाणे उहे मायूं थी चवनि धन गुरु नानक। चक्कर छा आहे? लोभ ऐं स्वार्थ। हाणे उन्हनि जो न को गुरु नानक सां मतिलबु आहे, न को धन सां मतिलबु आहे। धन गुरु वारो धन थो चवां, न को धन गुरुअ सां मतिलबु आहे। अगरि गुरु नानक सां मतिलबु हुजे हा त उनजो रिजल्ट कुझु ॿियो हुजे हा। पोइ उन जूं साखियूं पढ़ियूं वञनि हा कि कीअं गुरु नानक रटन कयो, कीअं धिका खाधई, कीअं परेशानियूं सहन कयईं, ऐं वो वेश बि अहिड़ो धारण कयईं जो न हिंदू लॻे न मुस्लमान लॻे। कारण छा? छो त उन समय परिस्थिति अहिड़ी हुई कि ॼटनि जो ज़ोर हो, त उहे ॼट अगरि ॾिसनि हा हिंदू संत आ त छॾनि ई कोन हा, मारे छॾनि हा। त परिस्थिति अनुसार गुरु नानक उहो अहिड़ो वेश धारण कयो कि हिंदू बि लॻे मुस्लमान बि लॻे। पोइ हुनखे थोरो ॿुधायो वेंदो आहे कि उहो चई न, मुंहिंजे लाइ हिंदू ॿई बराबरि आहिनि, मुंहिंजे लाइ हिंदू मुस्लमान। अरे उहो मजबूरी हुई ओॾी महिल, सम्झो था न। ही त कुछ भी चई ॿुधाईंदव चाशनीअ में ॿोड़े करे, प्यार से बोलो धन गुरु नानक, उसने गुरु नानक ने ऐसा किया वैसा किया। वो तो कयईं, पर संदेश कोन पिया था पहुचाइनि कि तव्हांजे भीतर गुरु नानक जो संदेश प्रवेश करे। अहिड़ो कमु थिए ई कोन पियो थो। त कपट मुनि मिठी मिठी ॻाल्हियूं करण लॻो, ॾाढियूं मिठियूं। छा थो चए थो मां त दास आहियां। हाणे जेको ईअं चए उन खां सावधान रहिजो। ऐं पंहिंजो नालो छा थो ॿुधाए? भिखारी। चए थो मुंहिंजो नालो त भिखारी आहे। ॾिस न मूं वटि कुझु आहे सही, मां झंगल में रहंदो आहियां, न को घर आहे न को घाट, कुझु बि मूं वटि कान्हे। ॿुधंदा वञो, तव्हां इन ई ॻाल्हियुनि में त फासी वेंदा आहियो। कोई रुगो मिठो ॻाल्हाए, पंहिंजो पाण खे दास सॾाए, नीच सॾाए, पाण खे चए मां भिखारी आहियां, मां त कुझु बि कोन आहियां। त हिकदमि सर्टिफिकेट न ॾेई छॾिजो कि इहो महान आहे ॾाढो। छा असां नथा करे सघूं इहे चेष्टाऊं हरकतूं, या ॿियो कहिड़ो नालो ॾियूं इनखे, चोचला? त थोरो तो सोचो कि अगरि जेको हिते सत्संग में वेही करे हीअं करे, प्यार से बोलो वाहेगुरु, छा घर में बि ईअं कंदो हूंदो? ॼण थोरो त दिमाग़ लॻायो। केरु कंदो हूंदो ईअं 24 कलाक? या नोटंकी थी सघे थी, ओरिजिनलिटी न। कोई बि हुजे, कोई बि वक्ता, मूंखे कोन्हे उहा परवाह कि केरु छा सोचींदो। चाहे सरदार हुजनि, चाहे सिख हुजनि, चाहे रागी हुजनि, ॻाइण वारा हुजनि। मिठो मां ॾिठो आहे, वॾा फेमस ॻाइण वारा सिख, तव्हां त चरिया थी वेंदा आहियो, रुगो नालो ॿुधंदा आहियो, शहर में ईंदो आहे त भाई आयो आहे, भाई सिंह आयो आहे। पीउ पुट ॿई गॾु कंदा आहिनि। ओॾी महिल हुननि जी छवि ॾिसो मंच ते, अखियूं ॼण हुन में भिनल आहिनि, नाम खुमारी। मां हुननि सां गॾु वेठो आहियां मंच ते, उते ई ॿई पीउ पुट विढ़िया अची पाण में, ऐं पुटु जवाब बि पियो ॾे पीउ खे। पर साम्हूं नज़र, साम्हूं जेको ॾिसे उनखे पतो न पवंदो, चवंदो हा 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 केॾी अद्भुत जोड़ी आहे पीउ पुट जी। हिकु असांजे घर में आहे, मुंहिंजो घोट ऐं मुंहिंजो पुटु। अरे सभु उहो ई आहिनि जीअं तव्हांजो घर आहे, सभिनी जो घर ईअं ई आहे। महिरबानी करे स्वीकार कयो, के भ्रम भोले में न जियो, न त कपट मुनीअ जे चंगुल में फासी वेंदा। स्वीकार कयो कि अहिड़ो को पैदा ई कोन थियो आहे जेको नाटक 24 कलाक करे सघे। विढ़ंदा ई आहिनि, सभु नॉर्मल ई आहिनि।
सब सब त कपट मुनि चएस तो नाम हमार भिखारी अब निर्धन रहित निकेत। चए तो वो कि मां त अगे हो मूं वटि ॾाढो, कपट मुनि तो चए। हाणे ॿियो कोई हुजे न मुंहिंजी जॻह ते त ही सब करे छा ॼण, पर तहां चवंदा हमारे साईं जी को जो वो बड़ा वाला है उसको कुछ जुकाम भी नहीं होता है, कभी छींक भी नहीं आती, दादी को, भगवान को, दादा को, वो हर ॻाल्हि खे हुन में खणी वेंदा अथव। अगर बीमार आहे दादी दीदी दादा उन ॾींहुं ईंदा ई कोन ऐं चवंदा आज उनका गहन समाधि का दिन है, आज नहीं आएंगे। ऐं तहां बि सिंधी माताऊं, महिमा आहे उन्हनि जी, न आया त न आया। मां सोची उन ॾींहुं बि मां चई चुको आहियां कि तहां हर शइ पहचाने वेंदा आहियो कि पुरुष जे मन में छा आहे, पोइ ही छो न पहचाने सघंदा आहियो। कोई नाटक लोभ करे सत्संग जे नाले ते, मां त प्रयास करे रहियो आहियां, तव्हां न पहचानियो त न पहचानियो। कहे निरपजे विज्ञान निधाना तुम सरी के गलित अभिमाना। राजा तारीफ़ तो करेस, चएस तो धन्य आयो साईं, तव्हां ऋषिवर, तव्हां लिकल लाल आहियो, तव्हांखे कोई पहचाने न सघियो आहे। तव्हां जहिड़ा पंहिंजे स्वरूप खे लिकाए करे रहंदा आहिनि ऐं ख़राब वेश ठाहे करे ई हलंदा आहिनि, छो त इन में कल्याण आहे। इहा किथे न किथे ॻाल्हि त सही आहे कि अगर कोई ज्यादा ई आडंबर कंदो संत त उन जे लाइ बि सुठो न आहे। राजा इहा ॻाल्हि हुन कपट मुनीअ खे थो चए कि इन करे तव्हां पंहिंजे गुणनि खे ढके वेठा आहियो ऐं अवगुण पिया था ॾेखारियो। त तव्हां धन्य आहियो। हाणे उहो कपट मुनि तो ॻाल्हाए। कपट मुनि चएसि थो कि मूंखे हिते ॾाढो टाइम थी वियो आहे हिते रहंदे, इहा बसत बीते बहु काला। अॼु ताईं न को कोई मूंसां हिते मिलियो आहे, न को कोई मूंखे ॿुधाइण जो मौक़ो मिलियो आहे कि मां केरु आहियां। तुलसीदास हिते हिकु ॾाढी सुंदर शिक्षा थो ॾे। तुलसी देख सुबेश भूलहि मूढ़ न चतुर नर। कि वॾा वॾा समझदार माण्हू बि वेश ॾिसी करे भुलिजी वेंदा आहिनि। मूड़ त भुलजंदा ई आहिनि, मूर्ख सम्झंदा आहियो न, उहे त भुलिजी वेंदा आहिनि भीड़ ॾिसी, पर वॾा वॾा चतुर सियाणा माण्हू बि वेश ॾिसी करे कंफ्यूज थी वेंदा आहिनि। तुलसी देख सुबेश भूलहि मूढ़ न चतुर नर। सुंदर केकी पेख बचन सुधा सम असन अहि। भई मोर खे ॾिसो, उन मोर जा वचन त सुठा हूंदा आहिनि ऐं उन जा पंख बि सुंदर हूंदा आहिनि, पर खाईंदो छा आहे, नांग, कीड़ा मकोड़ा नांग खाईंदो आहे। पोइ वरी उहो चए थो कपट मुनि कि मां सॼे संसार खां लिकी करे हिते रहंदो आहियां, छो त मूंखे संसार मां कुछ बि कोन खपे। मूंखे बस भगवान खे रिझाइणो आहे। रिधियूं सिधियूं मां संसार खे रिझाईंदमि त छा मिलंदो। पर तो मुंहिंजो अॼु तोते प्यार थी वियो आहे। कपट मुनि राजा खे थो चए, तोते मुंहिंजो प्रेम थी वियो आहे, तूं पुछी थो त मां तोखे ॿुधाए थो, न त कंहिंखे ॿुधाईंदो ई कोन आहियां कि मां वास्तव में केरु आहियां। राजा खे लॻो कि मुंहिंजा भाग खुली विया, महान माण्हू महान संत मूंखे पंहिंजे बारे में ॿुधाए थो। तॾहिं चएसि थो, हाणे ॿुधो हिन जा धुका कपट मुनीअ जा। जेके पाखंडी हूंदा आहिनि न, उन जूं ॻाल्हियूं छोटियूं मोटियूं न हूंदियूं अथव, उन्हनि जूं शुरू ई मथां खां थींदियूं आहिनि, हाई लेवल जूं ॻाल्हियूं।
जेको जेतिरो खोखलो, जेतिरो पाखंडी, वो ओतिरी वॾियूं ॻाल्हियूं कंदव। वैंकुट से विमान आएगा तेरे लिए, तू भगवान बन जाएगी, संत मंत तेरे आगे झुकेंगे। इन जूं ॻाल्हियूं इतां खां स्टार्ट थींदियूं आहिनि। त हाणे पंहिंजो परिचय छा थो ॾे। आदि सृष्टि उपजी जब ही, तब उत्पत्ति भय मोर। जॾहिं सृष्टि पैदा थी न, मां तॾहिं खां आहियां। कपट मुनि नाम एक तन हेतु ते देन धरी बहोर। मुंहिंजो नालो एक तन। ठीकु आहे साईं, वरी मिलूं था। एक तन, मुंहिंजो नालो एक तन माना मुंहिंजो हिकिड़ो ई शरीर रहंदो, मां ॿियो जनम ई कोन वठंदमि। एक तन। तव्हांजा बि भाग खुलिया अथव कि तव्हां हिकिड़े कपट मुनीअ जो जिक्र ॿुधी रहिया आहियो। शायदि कुझु तव्हांखे पल्ले पए दिमाग़ में, ऐं तव्हां लोभ जे वस थी करे के दादा दीदी कपट मुनीअ जे चक्कर में न अचो। इन खां पोइ बि अचो त पोइ तव्हांजो सॼो जीवन बीतजी वेंदो, तव्हांखे कोई कोन सम्झाए सघंदो। ही चएसि तो जॾहिं सृष्टि उत्पन्न थी तॾहिं खां मां हिते आहियां। राजा वाइड़ो थी वियो तॾहिं खां आयो। त ऋषि चएसि तो आश्चर्य न कर, मां तपस्या कई आहे, एॾी योग कयो आहे। इन तपस्या जे बल सां त ब्रह्मा सृष्टि जी रचना कंदो आहे, विष्णु संसार जी पालना कंदो आहे। त शुरू थी वियो जीअं राजा खे विश्वास भी अचे। तप बल ते जग सृजय विधाता, तप बल विष्णु भय परित्राता, तप बल शंभु करे संगारा। पोइ ॾाढियूं पुराणियूं ॻाल्हियूं ॿुधाइण लॻो कि द्वापर युग मुंहिंजे साम्हूं वियो, त्रेता मुंहिंजे साम्हूं लंघे वियो, सतयुग में हीअं हीअं थींदो हो। ॿुधल त हो न सभु, ही ॿुधाईंदो रहियो। पोइ प्रलय भी थी हिकु दफ़ो, वरी संसार जी सृष्टि थी, मां तॾहिं खां आहियां। पोइ वरी कपट मुनि चएसि तो तोखे अगरि डाउट हुजई त मां तुंहिंजो डाउट दूर थो कयां। मां तुंहिंजे बारे में ॿुधाए सघां थो तूं केरु आहीं। तुंहिंजो नालो आहे राजा प्रताप भानु। ही वाइड़ो थी वियो। तव्हांखे बि कोई चए तुंहिंजो नालो रमा आहे न, तव्हां चवंदा चमत्कार। राजा चएसि तो तुंहिंजो नालो प्रताप भानु आहे, तो भली मूंखे कोन ॿुधायई, सुठो कयई। राजा खे ईअं ई करणु खपे। पर मूंखे सभु ख़बर आहे। तुंहिंजो भाउ आहे अरिमर्दन, ठीकु आहे, सत्यकेतुअ जो पुटु आहीं, ऐं तुंहिंजो हिकु धर्म रुचि जो वज़ीर मंत्री भी आहे। मां तोखे सुञाणे। हू त वाइड़ो थी वियो कि हिन खे सभु मुंहिंजे बारे में ख़बर, किथे मुंहिंजो देश, किथे हिन जी कुटिया, एकांत में वेठो आहे। चमत्कार ॿुधी करे ॾिसी करे माण्हू नमस्कार कंदो ई आहे, पर फ्रॉड ई थींदो अथव। अधिकतर जानकारी कंहिंखे बि किथां बि मिली वेंदी आहे कि तूं केरु, तुंहिंजे घोट जो नालो छा, राशन कार्ड मां ई मिली वेंदी आहे कि हिन जो ही सॼो खानदान आहे। त इन्हनि ते ई तव्हां झुकी न वञिजो, जीवन न समर्पित करे छॾिजो। पोइ चएसि तो राजा त पेरनि ते किरी पियो कि तव्हां मुंहिंजे मथां कृपा कयव, तव्हां त बिल्कुलु सभु सच ॿुधायव। हिन खे त सभु ख़बर हुई कि केरु आहे। पोइ राजा पेरनि ते किरियो त ही चएसि तो मांग क्या चाहिए। राजा खे चएसि तो कपट मुनि घुर बच्चा, छा खपई, बच्चा। राजा सोचे तो खपे त कुछ कोन, पर मौक़ो मिलियो आहे, इहो लोभ। इहो ध्यानु रखिजो, अगरि तव्हांखे कंहिं शइ जी आवश्यकता न आहे ऐं कोई चएव घुर छा खपई, चइजोसि मूंखे ज़रूरत ई कान्हे। लोभ प्रगट न थियण ॾिजो कि फ्रीअ में ऑफर मिले थो त वठी वठां। फ्रीअ में भी मिले ऐं ज़रूरत न आहे त न खपे।
राजा खे हाणे लोभ प्रगट थियो कि हेॾो पुराणो त्रिकालदर्शी मुनि मिलियो आहे त मां कुझु वठी वठांसि। त चएसि तो, हे मुनिवर, मूंखे ॾियणु चाहियो था त इहा कृपा कयो, मूंखे कॾहिं बुढ़ापो न अचे, इच्छाऊं प्रगट थी वयूं, ऐं मां कॾहिं मरां न, बुढ़ो बि न थियां, मरां बि न, लड़ाईअ में मूंखे कोई जीते न सघे। हू चएसि तथास्तु तथास्तु। इन्हनि वटि पैसा त लॻंदा कोन्हनि तथास्तु चवण जा। राजा चएसि, ऐं 100 कल्पनि ताईं मुंहिंजो राज हुजे। हुन बि चयईंसि तथास्तु। पोइ वरी चएसि तो, पर हिकु प्रॉब्लम आहे, तो हेॾा वॾो वॾो वरदान घुरियो आहे त हुन लाइ कुझु आयोजन करणो पवंदो, ब्राह्मणनि खे प्रसन्न करणो पवंदो। तूं ब्राह्मणनि जो भोजन कराए, 10,000 ब्राह्मण अचनि, उन्हनि जो आशीर्वाद तोखे मिली वञे न, त इहे सभु वरदान तोखे मिली वेंदई। त राजा चई, हा मां हूअं ई ब्राह्मणनि खे खाराईंदो आहियां, मां वरी खाराईंदुमि। हू कपट मुनि चएसि तो, ईअं न, उहो भोजन मां ठाहियां, मुंहिंजे हथ जी ठहियल रसोई तूं परोसी ब्राह्मणनि खे, तुंहिंजो ॾिस पौं 12, तुंहिंजा सभु कम, ईअं सभु इच्छाऊं पूरियूं थी वेंदई। राजा चई, त साईं पोइ अचो न मूं वटि। हुन चई, मूंखे ईअं ई फालतू सम्झो अथई या मां ईअं ई ईंदुमि छा, मां केॾा वेंदो ई कोन आहियां। हुन चईसि, न साईं कृपा कयो मूं वटि अचो। तॾहिं चएसि तो, ठीकु आहे, मां ईंदोमांइ अॼु खां 4थे ॾींहुं, पर मां ॿिए रूप में ईंदुमि। मूंखे शौक़ु कान्हे कि मूंखे माण्हू पेरे पवनि या संत सम्झनि, मां हिकिड़ो रसोई जे रूप में ईंदुमि। तूं रसोई घर मुंहिंजे हवाले कजां, रोटी मां ठाहींदुमि, परोसींदे तूं, ब्राह्मण ख़ुशि थी वेंदा। ऐं हाणे तूं आराम कर, विश्राम कर, ऐं मां तोखे जेॾी महिल तूं सुम्हियो पियो हूंदे न, तुंहिंजे घर, तुंहिंजे महल में पहुचाए छॾींदो मैं। राजा चई, अच्छा? चईसि, हा। हाणे उहो राजा थकियल त हो ई, राति बि थी वई हुई, हुनखे निंड अची वई। हेॾा कपट मुनीअ राक्षस खे सॾु कयो, कालकेतुअ खे, उहो मायावी हो। उनखे चईंसि, राजा सुम्हियो पियो आहे, योजना सफल वई आहे, हाणे तूं हुनखे पलंग सूदो उॾाए करे इन जे महल में पहुचाईसि। उन कालकेतु ईअं ई कयो, राति जो राति में राजा खे हुन जे महल में पहुचाई। राजा जी जीअं निंड खुली, ॾिसे झूपड़ी त कान्हे, मुंहिंजो महल बि आहे ऐं राणी सुम्ही पई आहे। हा, राजा चई, मुंहिंजो गुरु जेको आहे न, मुंहिंजो सतगुरु परम उपकारी, भॼन पियो ॻाए। छा तव्हां ईअं न कयूं अथव हरकतियूं? मुंहिंजो सतगुरु इच्छा पूरी थियण जे करे ॻाईंदा कोन आहियो? सभिनि खे तो चवां, राजा ते खिलो था, पर तव्हां बि त कंहिं कपट मुनीअ जे चक्कर में अची। मां ॾिसंदो आहियां न नज़ारा, कि जेके संत मूंसां गॾु उथंदा वेहंदा आहिनि, ॻाल्हियूं ॿोलियूं कंदा आहिनि, पोइ किथे वेंदा आहिनि शहर में त उन्हनि जो रूप कीअं मटिजी वेंदो आहे, माण्हू कीअं पेरनि ते किरंदा आहिनि, ऐं उहे किरण वारा मूंखे सलाह ॾींदा आहिनि। जेके उन जे मथां किरनि था, उहे मूंखे सेखारींदा आहिनि कि देखो, इसको बोलते हैं संत। तॾहिं तो चवां कि तव्हां बि त कंदा आहियो, मुंहिंजो सतगुरु मुंहिंजे जीवन में अंधकार हुयो, जोत आशा जी हिन साईं बारी। अरे हिन साईं खे कहिड़ो घाटो आहे, तव्हांखे तथास्तु चयई त? छा लिखी ॾींदा आहिनि, गारंटी कार्ड ॾींदा आहिनि कुझु, कि एतिरे टाइम में तुंहिंजी इच्छा पूरी थींदी? कोई न।
राजा पहुची वियो, गीत ॻाइण लॻो कि वाकई मुंहिंजो गुरु जंहिंखे करे आयो आहियां उहो हाणे चौथे ॾींहुं ईंदो। इंतजार करण लॻो कॾहिं मुंहिंजो गुरु ईंदो। मां शॉर्टकट में पियो थो ॿुधायांव। चौथो ॾींहुं थियो, हेॾां राजा अनाउंस करे छॾियो कि जेतिरा बि ब्राह्मण आहिनि सभिनि जो भोजन थींदो मूं वटि, सभई अचो। ब्राह्मण अची विया। हेॾां उन कपट मुनीअ उन काल केतुअ खे मोकिलियो। काल केतु रसोई जो रूप धारण करे आयो ऐं राजा छा सम्झई, मुंहिंजो गुरु आयो आहे। उन रसोई राजा खे इशारे सां चई, कंहिंखे ॿुधाइजा न, मां अची वियो आहियां। राजा ॾाढो ख़ुशि, महिर करे अॼु सतगुर आया, रग रग मुंहिंजी पई ठरी, ख़ुशि ख़ुशि आहियां ॻायां वॼायां, आया मूं वटि पाण हली। राजा ॾाढो ख़ुशि, नचे पियो, मुंहिंजो महान गुरु अची वियो आहे। उहो राक्षस हो काल केतु, उहो वियो रसोईअ में। हाणे जेको भोजन ठहियो न, इन में थोरो तव्हांखे अलाए हजम थींदी ॻाल्हि अलाए न थींदी। मां त क्लियर ॿुधाईंदमि, मुरारी बापू ढकींदो आहे इन प्रसंग खे। उन ज़माने में ब्राह्मण नॉन वेज खाईंदा हुआ, त ब्राह्मणनि खे जेको भोजन परोसियो वियो, ही त अॼुकल्ह सभु शाकाहारी थी विया आहिनि। सुठी ॻाल्हि आहे भई, जेको जेतिरा पाप कंदो उनखे ओतिरो शाकाहारी थियणु खपे। जेको हिंसक हुजे न माण्हू, क्रोधी, हिंसक ऐं अनेक पाप कया हुजई, उनखे नॉनवेज न खाइणु खपे। पर जेको हूअं ई शालीन आहे, सुठो आहे, सौम्य आहे, उहो खाई सघे थो। हाँ, इहो न चइजो कि भाई हम नहीं खाते हैं। हाँ, नहीं खाते हो, तुम्हें नहीं खाना चाहिए। इहो ॾाढो वॾो विज्ञान अथव खाइण न खाइण जो। मांस मांस कर मूर्ख झगड़े, गुरु नानक इहो चयो आहे। भई झगड़ा ई बेकार आहे, मांस खाइण ते या न खाइण ते, इहो त हुन जे मथां आहे, रुचीअ जे मथां। ब्राह्मण मांस खाईंदा हुआ ऐं उन्हनि सभिनि जे लाइ उहो भंडारो बि उहो ई हो। त इहो जेको आयो न काल केतु, इहो भाॼी ठाहे पियो, इहो हलियो वियो भोजो महाराज, न त ॿुधे या सुठो लॻे असां। उन छा कयईं, काल केतुअ हिकिड़े ब्राह्मण खे मारियईं। ग़लती हिते जेका थी आहे, ब्राह्मण खे मारे करे कटे करे उहो उन ब्राह्मण जो मांस हिन नॉनवेज में मिलाए छॾियो। समझी विया? ऐं मोरारी बापू छा चवंदो आहे कि भाॼी हुई नॉर्मल, वैष्णु भाॼी हुई, पोइ ही हुन में नॉनवेज मिलायई। अरे नॉनवेज मिलाए त ख़बर न पए? वैष्णु भाॼीअ में नॉनवेज कोई मिलाए त पतो न पए छा? हा, हिन में बि लिखियल आहे भाॼी नॉनवेज ई हुई, पर हिन हिकिड़े ब्राह्मण खे मारे हुन में मिलायो ताकि ब्राह्मण जो धर्म भ्रष्ट थिए ऐं राजा खे सराप ॾियनि सभई ब्राह्मण मिली। उहा भाॼी राजा ब्राह्मणनि खे परोसण लॻो। ब्राह्मण अञा खाइण वारा ई हुआ त आकाशवाणी थी। आकाशवाणी इहा थी कि ब्राह्मणो भोजन न खाइजो, हिन में ब्राह्मण जो मांस मिलियल अथव, चुपचाप उथी घर हलिया वञो। पर ब्राह्मण त क्रोध में भरिजी विया। राजा बाल्टी जले बीठो आहे ऐं केवी हथ में। आकाशवाणी थी, सभई ब्राह्मण राजा ॾे गुस्से सां निहारण लॻा। राजा पंहिंजे गुरुअ ॾे निहारण लॻो। जीअं ई अंदर वञे त उहो गुम, कोई गुरु बुरु न, कपट मुनि बि न, काल केतु बि न, कोई रसोईयो न। ॿाहिरि आयो, हथ जोड़े माफ़ी घुरण लॻो, साईं। हू चवंसि, छा जो साईं, वञ, असां तोखे सराप था ॾियूं, तूं राक्षस थींदे ॿिए जनम में।
ऐं तुंहिंजे हिन सॼे कुल जो खानदान जो सर्वनाश थी वेंदो। ॿियो जनम वठंदे उन में बि तुंहिंजे सॼे कुल जो खानदान जो नाश थी वेंदो। रामायण में इहो सभु लिखियल अथव। विविध मृगन कर अमिष रांधा, तेई मूं विपर मांस खल सांधा। भई अनेक प्रकार जो नॉनवेज तैयार हो, उन में ब्राह्मणनि जे मांस जो भोजन मिलायो वियो। पर उहा आकाशवाणी थी त उन्हनि सराप ॾिनो ऐं कंहिं बि रोटी कोन खाधी। सराप इहो मिलियो कि तुंहिंजो सॼो कुल नाश थी वेंदो। ऐं ईअं ई थियो। सत्य के तू कुल को नहीं बांचा, विप्र श्राप किम होय असांचा। तुलसीदास चए थो ब्राह्मणनि जो श्राप कॾहिं कूड़ो थी सघे थो छा? उहे सभई ब्राह्मण हली विया ऐं समय पाए करे उहो ई राजा प्रताप भानु ॿिए जन्म में रावण थियो। काल पाए मुनि सुन सोई राजा, भय निसाचर सहित समाजा। राम सिया राम सिया राम जय जय राम। सिया राम जय जय राम। 10 सिर ताहे 20 भुज दंडा, रावण नाम वीर बर बंडा। राम सिया राम सिया राम जय जय राम। सिया राम जय जय राम। वही प्रताप भानु ॿिए जन्म में रावण थियो। अरिमर्दन थियो कुंभकर्ण ऐं धर्म रुचि थियो विभीषण। पर इते त सॼी उहा कथा आहे कि रावण ॿिए जन्म में छो अहिड़ो थियो। यज्ञ तहस नहस कंदो हो, ब्राह्मणनि खे माराईंदो हो। छो त हिन जो इहो स्वभाव कि मां हेॾा यज्ञ कया, हेॾा दान पुण्य कया, सभु बेकार। उन ई स्वभाव वश रावण इन्हनि खे तहस नहस करायो, ब्राह्मणनि खे मारियो। कि मुंहिंजी का ग़लती बि कोन हुई, सराप ॾेई छॾियनि त ब्राह्मणनि ते अत्याचार कंदो हो। ऐं भॻवान खे बि चयईं कि कहिड़ो विधान आहे, मां एॾा धर्म कर्म कया त मूंखे ही फल। तॾहिं आकाशवाणी थी कि राजन, तो जेके बि शुभ कर्म कया आहिनि उन्हनि जो फल तोखे मिलंदो। ऐं कहिड़ो फल मिलंदो? जेके वरदान तो कपट मुनीअ खां घुरिया हुआ सभु मिलंदई। तुंहिंजो 1000 सालनि ताईं राज रहंदो। रावण 1000 साल राज कयो आहे। तूं अमर थी वेंदे। हो त केवल नाभीअ में अमृत हो ऐं रावण पाण ई वरदान घुरियईं कि मूंखे आम माण्हू मारे सघे, न त हू अमर हो। ऐं तूं बलशाली थींदे, पराक्रमी थींदे, अजय थींदे। त इहा विस्तार सां असां वरी पोइ ॿुधंदासीं जॾहिं रावण जो जनम थींदो। पर भगवान शिव ॿुधाए रहियो आहे पार्वतीअ खे ऐं याज्ञवल्क मुनि ॿुधाए रहियो आहे भरद्वाज खे कि राम अवतार जा कहिड़ा कहिड़ा कारण आहिनि। त उन्हनि में हीअ कथा प्रताप भानुअ जी कंहिंजी ॿुधल ई कान्हे। प्राचीन कथा उहा असां ॿुधीसीं। इन जो इहो ई फल अथव कि तव्हां कपट मुनीअ खां बची वेंदा, उन जे चक्कर में कोन ईंदा। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।